आख़िरी मानी हिकु रूहानी लम्हो, 12 शागिर्द, हिकु मेज़ ऐं हिकु अहिड़ो लम्हो जेको तारीख़ में हमेशह लाइ अमर थी वियो। ईसा मानी टोड़े पंहिंजे पोलगनि खे ॾिनी ऐं चयो, ही मुंहिंजो जिस्म आहे। हुन प्यालो खणी ऐलान कयो, ऐं ही मुंहिंजो रतु आहे। अॼु बि मसीही दुनिया जा माण्हू मानी खाइनि था ऐं शराब पीअनि था, उन ई मुक़दस लम्हे खे यादि कंदे रूहानी वाबस्तगीअ जो इज़हार कनि था। पर ओचितो हिकु अहिड़ो जुमिलो ॿुधायो वियो जंहिं फिज़ा खे छिरकाए छॾियो, तव्हां मां हिकु मूंखे धोखो ॾींदो। नफ़्सियाती तूफ़ान, शागिर्दनि जा रदअमल। ईसा जे साॼे पासे पितरस जे चेहरे ते गुस्सो साफ़ ज़ाहिर आहे। संदसि हथ में चाकू आहे, ॼणु हू कंहिं बि लम्हे अमल लाइ तयारु हुजे। यूहन्ना ख़ामोशीअ सां झुकी वियो आहे। संदसि चेहरे ते ग़म जी गहराइनि जा नक्श साफ़ ॾिसण में अचनि था। यहूदा पंहिंजी मुठ में सिकनि जी थैली मज़बूतीअ सां झले बीठो आहे। उहो ई हुन जे ईंदड़ अमल जो इशारो बणिजे थो। ऐं ॿिए पासे शागिर्दनि जे चेहरे ते हैरत, शक ऐं बेचैनी हिक ई वक़्तु ज़ाहिर थिए थी। कुझु ईसा ॾांहुं झुकी सवाल कनि था त कुझु पोइते हटी हैरान थी वञनि था, जॾहिं त के हथ मथे खणी उन ओचिते ऐलान खे सम्झण जी कोशिश कनि था। उहे हिक ॿिए ॾांहुं मुड़ी ॻाल्हाइनि था, ॼण हक़ीक़त खे सम्झण लाइ लफ़्ज़ ॻोल्हे रहिया हुजनि। लियोनार्डो जी नज़र में इंसानी जज़्बात जो सभ खां वाज़े इज़हार हथनि में लिकियल आहे, ऐं हिन मंज़र में हर हथ हिकु अलॻि कहाणी बयानु करे थो। लियोनार्डो जी ज़हानत, रियासी ऐं पर्सपेक्टिव। हिन शाहकार में तरतीब का इत्तफ़ाक़ी ॻाल्हि नाहे। टिन जो अंग, शागिर्दनि जा 4 टोला, पाक तसलीस, हॉली ट्रिनिटी। कमरे जूं सभु लकीरूं हिक ई नुक़्ते ते अची ख़तम थियनि थियूं। ईसा जे चेहरे ते हू मर्कज़ में हिकु मुकमल तवाज़ुन सां बीठो आहे, हिकु टिकुंडी सूरत अख़्तियार कंदे, जॾहिं त चौधारी जज़्बाती तूफ़ान जारी आहे। इहो तज़ाद सुकून ऐं इंतशार जे विच में हिन तस्वीर खे गैर मामूली ताक़त ॾिए थो। तारीख़ जा ज़ख़म ऐं मोजिज़ो। लियोनार्डो जो तजुर्बो सुकी भित ते तेल जे रंगनि सां वक़्त जी आज़माइश ते पूरो न लथो। चंद ॾहाकनि अंदरि ई रंग छिजण लॻा ऐं शाहकार आहिस्ते आहिस्ते ज़वाल जो शिकार थियो। वक़्त सां गॾु हिन तस्वीर खे केतिरनि ई आज़माइशुनि मां गुज़रणो पियो। नेपोलियन जे सिपाहियुनि जी बेहुरमती हुजे या ॿी आलमी जंग जा हमला, पर उन सभ जे बावजूद ही फन पारो मुकम्मल तौर मिटिजी न सघियो। आख़िरकार 20 सालनि जी मेहनत ऐं जदीद बहालीअ जे अमल हिन शाहकार खे ॿीहर ज़िंदगी अता कई। लिकियल मौसीक़ी, आख़िरी आवाज़। कुझु माहिरनि जी नज़र में हिन तस्वीर जी तरतीब सिर्फ़ बसरी न, पर मौसीक़ीअ सां बि जुड़ियल आहे। मानीअ जा टुकड़ा ऐं हथनि जूं हरकतूं ॼण मौसीक़ीअ जा नोट बणिजी वञनि थियूं, जेके हिकु लिकियल धुन जो अहसास पैदा कनि था। हिकु अहिड़ी धुन जेका ख़ामोशीअ में बि ॿुधण जहिड़ी आहे। पर इहो लम्हो एतिरो असराइतो छो आहे? छो त हिते ईमान, शक हिक ई जाइ ते गॾु थियनि था। हिते वफ़ादारी ऐं गद्दारी साॻी मेज़ ते वेठल नज़र अचनि थियूं, ऐं शायदि इन करे ई ही मंज़र इंसानी तारीख़ जे सभ खां गहरे ऐं सभ खां दर्दनाक लम्हनि मां हिकु बणिजी वञे थो। अव्हां जा वीचार छा आहिनि?